وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इन आयत मुबारक में ईमान वारनि खे मुखातिब आहे। ईमान वारो इस्लाम में दाख़िल थियो पर पूरा जो पूरा दाख़िल थियो ऐं न ताबेदारी कयो शैतान जे क़दमनि जी। बेशक इहो तव्हांजो ज़ाहिर ज़हूर दुश्मन आहे। ख़ुसूसन हिन शान मुबारक नुज़ूल जो हीअ आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको यहूदियुनि जो सरदार हुयो ऐं उन सां गॾोगॾु उन जे उलमा जे अंदरि वॾे में वॾो आलिम हुयो। जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में सभु शिकस्त खाई विया, जेके बि मुनाज़रे जे लाइ आया, मुबाहिले जे लाइ आया, यहूदी नसारा, बाक़ी हीअ रहिजी वियो। ऐं हिन में यहूदी तवक़ा पियूं वेठा त हीअ वॾो पढ़ियल आहे, आसमानी किताब ॼाणे थो, हिन वटि वॾी ॼाण आहे ऐं हिन जे मथां भरोसो पिया कनि। अॼु हिन खे तयारु करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में वठी आया। हलो सभु मोटी आया आहिनि, हाणे तूं का सुरियाई ॾेखार हली अलाह जे महबूब खे ॻाल्हाए कलाम कर, पंहिंजे दीन जे लाइ हुजतूं पेश कर, दलील ॾे। पर जीअं हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो त अलाह जे महबूब जे चहिरे मुबारक खे ॾिसी करे चवणु लॻो त वल्लाहि इन वजहहू लैस बिवजहिल कज़्ज़ाब। मूंखे अलाह जी ज़ात जो कसम आहे इहो जेको चहिरो मुबारक आहे कंहिं कूड़े जो नथो थी सघे, इहो सचो आहे। ॾिसण साईं महबूब खे ईअं थी आहे। जॾहिं वॾो आलिम मैदान में लहंदो आहे न त पोइ अवाम बि ओतिरो ईंदो आहे। ॿई वॾा पढ़ियल आहिनि साईं, मैदान लॻंदो अलाए छा थींदो। होशे वारा माण्हू हिकिड़ा वरी अक़ीदत जो जुनून बि रखी ईंदा आहिनि, पंहिंजो मज़हबी वॾी तइदाद माण्हुनि जी मदीने पाक में जमा थियल हुई। हिन अलाह जे महबूब सां को बहस न कयो, न सुवाल न जवाब। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे मुबारक खे ॾिसण सां ई चए हीउ जेको चहिरो मुबारक आहे न इहो कंहिं कूड़े जो नथो थी सघे। यानी मुंहं बि फ़ैसिलो ॿुधाईंदा अथव। सीमा हुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद। अलाह ताला क़ुर पाक में फरमाए थो कयो त इन्हनि जे चहिरनि जे अंदरि इन्हनि जे सजदनि जो असरु नज़र अची रहियो आहे। सजदनि जो असरु इन्हनि जे चहिरे में नज़र अची रहियो आहे। हींअर सजदो इंसान जे मुंहं खे रौनक ॾींदो। सजदो हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला जे चहिरे मुबारक जे लाइ इहो कौल आहे, इहो जेको चयो वेंदो आहे त करम अल्लाह वजहहू, इज़त वारो कयो आहे अल्लाह ताला इन जे चहिरे खे। ॿिया सहाबी रज़ी अल्लाह ताला अन्हु, सहाबियात हुजनि त रज़ी अल्लाह ताला अन्हु हुन मुनस जे लाइ जुदा, मुज़कर जे लाइ जुदा, तस्री जमा जे लाइ जुदा हूंदो आहे। पर हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रज़ी अल्लाह ताला अन्हु बि चवणु जाइज़ आहे, छो जो सहाबात में आहे। पर हिकिड़ो ख़ुसूसी लक़ब हुनखे जेको मिलियल आहे अलक़ाब उहो आहे करम अल्लाह वजहहू। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जे चहिरे खे इज़त वारो फरमायो आहे। कीअं आहे उलमा इकराम फरमाइनि था त इन मां मुराद इहा त हज़रत अली मुर्तज़ा पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं बुत खे सजदो न कया। बचपन खां ई वठी कॾहिं बि कंहिं बुत जे अॻियां न झुकियो। हिकु इहो कारण। ॿियो विलादत वारे टाइम जे अंदरि एसि ताईं पंहिंजूं अखियूं बंदि रखियाई जेसिताईं अलाह जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमायो। यानी उन जी अखि दुनिया में पहिरियों दीदार कयो सैयदुल अंबिया जो दीदार कयो। पोइ तंहिं करे उनजे चहिरे खे करम अल्लाह वजहू चयो वेंदो आहे, जंहिंजो चहिरो मुबारक एॾो मुबारक आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुर पाक में इरशाद फरमायो त उन्हनि जी निशानियूं उन्हनि जे मुंहं में नज़र अचनि थियूं पयूं। कहिड़े सबब जे करे उनजे चहिरनि जे अंदरि सजदनि जो असरु नज़र अची रहियो। मालूम चए त सजदे कंदड़नि अलाह जे महबूब बाननि जा चहिरा चमकंदड़ हूंदा। उहो जे ख़ुदा जी बंदगी जेके कनि था इहो हिकिड़ो अज़ीम हुस्न आहे जेको सजदे में अलाह ताला पंहिंजे बाने खे नसीब फरमाए। साजिदीन जा चहिरा जेके दुनिया में बि पुर रौनक, आख़िरत में बि पुर रौनक। त
ईअं न पेशानी जे लाइ बि चयो वियो आहे, पर पेशानी न, चहिरो जो चहिरो, सॼो जो चहिरो जो चहिरो, वजो सरवा सॼे मुंहं खे, जबहतुन सरवार बि में पेशानी खे, पर सॼो चहिरो जो चहिरो उनजो मुबारक आहे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त उनजे सजदन जे असर जे करे, सजदन जे असर जे करे, त जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जे चहिरे में एॾी रौनक आहे त जेको कुल नबियुनि जो सरदार हुजे त उनजे चहिरे में केॾी रौनकूं हुजे, उहे असहाब किराम बयानु करे न सघंदा हुआ त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे मुबारक में छा हूंदो। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जी जॾहिं महबूब जे चहिरे मुबारक जे मथां नज़र पई त ॾिसण सां ई देरी न कई, इस्लाम क़बूल करे महबूब जी ग़ुलामी में दाख़िल। पोइ इहो किसो मां शायदि अॻु में ॿुधायो, मां मूंखे थोरो यादि थो अचे, यानी अकेलो रहिजी वियो, जो जी सभु छॾे भॼी हलिया विया। आयो त हज़ारे गॾु हुयसि, कमु ॾेखारींदो, पर जॾहिं महबूब जी ग़ुलामी में सभु मायूस थी मोटी विया। पोइ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में रखी सुहिणा हबीब, भला मूंखे घर केरु छॾे ईंदो। हाणे उहे जेके दोस्त हुआ मुआफ़िक़ आहे, सभु दुश्मन थी विया। मां जो वञा पंहिंजे घर त को लिकियो वेठो हुजे, को मूंखे नुक़सानु पहुचाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हज़रत अली मुर्तज़ा शेर रज़ियल्लाहु ताला खे फरमायो, अली हिन खे तूं घर छॾी। अर्ज़ु कई त साईं हे हिकिड़ो, हो हज़ार आहिनि, हे हिकिड़ो। पाण फरमायो त सॼी दुनिया जा मुखालिफ़ गॾु थियनि, हज़रत अली सभिनि जे मथां ग़ालिब आहे। हज़रत अली जो शान इहो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जॾहिं इस्लाम में दाख़िल थी वियो, मुस्लमान थी वियो, त हिन आयत मुबारक जो ख़ासि करे इन जे लाइ नुज़ूल थियो। उनजो सबबु ॿुधाइनि था पिया, तक़रीबन सभु मुफ़सर लिखनि था पिया त यहूदियुनि वटि उठ जो गोश्त खाइणु ऐं ॾाचीअ जो खीरु पीअणु नाजाइज़, कंहिं सबब जे करे या इल्लत जे करे किन लिखियो आहे त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम न खाईंदो हो। को तकलीफ़ हुई, तकलीफ़ जे करे बि माण्हू खाधो न खाईंदो आहे, कंहिंखे चांवर विढ़नि, कंहिंखे खटाइण विढ़े, ईअं असबाब, बल्कि हुरमत जे लाइ उनजे लाइ साबित न आहे। पर यहूदी अॼु बि उठ जो गोश्त बि न खाईंदा आहिनि, ॾाची जो खीरु बि न आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम मुस्लमान त थी वियो, पर गोश्त उठ जे खां थोरो हथु पोइते पियो करे, खीरु ॾाची जो अचे त बि हुन खां हथु पोइते। अलाह ताला हिन आयत मुबारक खे नाज़िल फरमाए, उदख़ुलू फ़िस्सिल्म काफ़, ऐं मुस्लमानो ईमान वारो इस्लाम में पूरा जो पूरा दाख़िल थी वञो। इस्लाम जेको तव्हांखे हिलाल करे ॾिनो आहे उनखे लाज़िम करे वठो, जेको जाइज़ करे ॾिनो अथई उनखे लाज़िम करे वठो, उन में का बि गुंजाइश को वाम न रखो उन में। हालांकि इहा ख़बर अथव त उठ जो गोश्त खाइणु फ़र्ज़ु त न आहे, पोइ अलाह हेॾी आहे छो थो नाज़िल फरमाए, वाजिब बि न आहे। असां पाण उठ जो गोश्त कोन खाधो आहे, तव्हां खणी खाधो हूंदव, आहे न बाबा, हीअ फ़र्ज़ु हुजे हा त सभु खायूं हा न, पोइ हेॾी आहे छो थो नाज़िल फरमाए। जॾहिं वाजिब बि न आहे, फ़र्ज़ु बि न आहे, इस्लाम जे ईमान में बि को ख़तरो न आहे। हीअ उठ जो गोश्त न खाधो त छा हुनजो ईमान ख़राबु थी वेंदो, न आहे। पोइ हेॾी आहे छो थो नाज़िल फरमाए अलाह। हीअ सिर्फ़ु उहो जेको वहम जेको आहे इस्लाम में दाख़िल थियण खां पोइ, ऐं जेके शक शुभ कंदड़ आहिनि उन शकनि खे दूरि करण जे लाइ खाओ या न खाओ, पर हिन जे अंदरि शक न कयो, छो जो मदीने वारे साईं तव्हांखे हिलाल करे ॾिनो। जेको जाइज़ आहे न, जाइज़ उन में मुस्लमान जो ॼगू बि न ॾकनि, हथ बि न ॾकनि, जाइज़ में। हीअ सलात पढ़ां या न पढ़ां, इहो बि हिकिड़ो वहम आहे, इहो बि हिकिड़ो यादि रखो। दुरूद इब्राहिमी पढ़ो, बाक़ी अस्सलात वसलाम अलैका या रसूलल्लाह न पढ़ो। छो न पढ़ो? ॾिसो, अलाह जा मलाइक खणी था वञनि, बाक़ी अलाह जो महबूब नथो ॿुधे ऐं उन ताईं इन में उनजो एतिराज़, उनजो पंहिंजो वहम आहे। पर जे अलाह जा मलाइक खणी था वञनि, महबूब जी बारगाह में उन सलात खे पहुचाइनि था, त पोइ दुरूद इब्राहिमी पढ़णु ज़रूरी आहे या हो दुरूद पढ़णु ज़रूरी आहे? इहो सम्झो था ॻाल्हि। जॾहिं माण्हू कंहिं ॾे ख़त लिखंदो आहे न, ख़त इस्लामाबाद लिखे थो, पर ख़त जे अंदरि मुखातिब जो सिरो लिखंदो आहे, ग़ाइब जो न लिखंदो आहे। हुनखे छा लिखंदो आहे? साईं तव्हां महिरबानी कयो, हीउ मां तव्हांखे कमु चवां थो, हालांकि उहो मौजूदु बि कोन्हे, को ग़ाइब आहे, पर सीगो छा चवंदो मुखातिब जो, हुनखे पक आहे त हे मुंहिंजो ख़त उते वञी पहुचंदो त उनजो ख़त सॼो सॼो उनजे मुखातिब थींदो। जॾहिं मुखातिब थींदो त मां ग़ाइब जा सीरा छो लिखां, मां मुखातिब जा लिखां न। पोइ जेकॾहिं इन हदीस ते असांजो अमल आहे त महबूब जी बारगाह में दुरूद पाक मलाइक खणी पहुचाइनि था, त पोइ अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह पढ़णो पवंदो न।
मुखातिब बि सिगो करिणो पवंदो न, उन में एतिराज़ करिणो आहे। यानी हीअ अलाह ताला असांखे तालीम ॾिए थो पियो त इस्लाम जे कंहिं बि कम में जेको ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल तव्हांखे जाइज़ करे ॾिनो आहे उन में वहम पैदा न कयो, उन में शक पैदा न कयो, ऐं पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ पंहिंजा ख़दशा उन में मिलाए ॿिए खे वहम में मुतला करणु इन जे इस्लाम में का गुंजाइश न आहे। ऐं अलाह ताला इन अमल खे छा फरमाई, वला तत्तबिऊ ख़ुतवात शैतान, शैतान जी कदमनि जी ताबेदारी न कयो। छो जो उठ जो गोश्त न पियो खाए, खीर न पियो पीए, ॾाचीअ जो यहूदी ख़ुशकिया थियनि, किसे मुस्लमान थियो आहे पर कम असां वारा अथसि। असांखे बि मुस्लमान अहिड़ो थियणु घुरिजे जो केरु ग़ैर मुस्लिम ईअं न चए त बाबा कम असां वारा अथसि। मुस्लमान पूरो थियणु घुरिजे। यहूदी ख़ुशि पिया थियनि, साईं उठ जो गोश्त नथो खाएव, साईं ॾाची जो खीर बि नथो पिएव, हा 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 साईं असांजो भरम रखियो वेठो आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में हिते ई आयत नाज़िल फरमाए, छा फरमाई त जॾहिं इस्लाम जे अंदरि दाख़िल थिए हुननि खे राज़ी न कर, अलाह ऐं अलाह जे रसूल खे राज़ी कर, हुन सां तुंहिंजो को वास्तो कोन्हे। हीअ असांजा जेके फैशन बेदीनी वारा आहिनि न, इहे पंहिंजे नफ़्स खे राज़ी करण जे लाइ कल्ह पर ॾाढियूं कूड़ायूं, इहो कंहिंजे लाइ नफ़्स खे था राज़ी कयूं, पर असांखे कहिड़ा कम करणु घुरिजनि, अलाह ऐं अलाह जे रसूल खे राज़ी करण वारा, जॾहिं ग़ैरनि खे राज़ी न कयो। ऐं अलाह ताला इन जे लाइ फरमाए त वला तत्तबिऊ ख़ुतवात शैतान, शैतान जे कदमनि ते न हलो, इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन, बेशक उहो तव्हांजो ज़ाहिर ज़ूर दुश्मन आहे। ॿिया हिकिड़ा लिकी वार कंदा आहिनि शैतान, उहा जो ज़ाहिर में बि विढ़े त बातिन में बि। ऐं असांजे वजूद जे अंदरि जेको नफ़्स आहे न, इहो वॾो धोखो आहे। अलाए केतिरा असांखे ठाह ठाहे ॾिए थो पियो, अलाए केतिरा उज़ुर ठाहे ॾिए थो पियो, पर असांजे लाइ छा हुकुम आहे, असांजे लाइ इहो हुकुम आहे त जॾहिं तूं निमाज़ पढ़ी थो पियो रब जी, त पोइ मुस्लमान थी करे निमाज़ पढ़, मुस्लमान वारी सूरत में निमाज़ पढ़। क़ुर पढ़ी थो त क़ुर मोमिन जी सूरत में तूं क़ुर पाक पढ़। हिन आयत मुबारक में इहा अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ताक़ीद फरमाई आहे त ईमान में दाख़िल थियण खां पोइ हाणे तव्हांजो ॿिए सां वास्तो न आहे, हाणे तव्हांजो वास्तो अलाह अलाह जे रसूल सां। हाणे तव्हांखे उन्हनि जी ताबेदारी करणी आहे, उन्हनि खे राज़ी करिणो आहे, ॿिए कंहिंखे राज़ी कोन करिणो आहे। पोइ जॾहिं हीअ आयत मुबारक नाज़िल थी, पोइ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जी वज़ाहत फरमाई, ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खां उहो वहम ख़तमु थी वियो, उहो वहम ख़तमु थी वियो। इस्लाम जो जेको बि अमल आहे न, उहो खुलम खुला अमल आहे, उनखे लिकाइणो न आहे, उनखे कंहिंसां ख़ुशामद न करणी आहे। जीअं मसलन इंडिया जे अंदरि, हिंदुस्तान जे अंदरि गऊं जो गोश्त वाणिया नथा खाइनि, मुस्लमान वरी हुन सां ख़ुशामद कनि, भला हे नथा खाइनि त भला असांखे कोन ज़रूरी आहे छा, गऊं जी गोश्त खां सवाइ असां मरी वेंदासीं छा? साॻियो ई सबबु आहे त जंहिं शइ खे दीन में जाइज़ कयो वियो आहे उन जे अंदरि वहम पैदा न कर, ॿिए खे राज़ी न कर, तोखे मिले त उन जे मथां अमल करे ॾेखार त तूं अजुर जो मुस्तहक़ बणी वञे। ऐं अलाह ऐं अलाह जे रसूल जी ख़ुशनूदीअ खे, उन जी रज़ा खे उनखे तरजीह ॾियणु घुरिजे। ज़िंदगी बंदगी में गुज़रे त बाक़ी ॿिए छा वञे। फरमाईं फ़इन ज़ललतुम मिन बादि मा जाअतकुमुल बय्यिनात फ़अलमू अन्न अल्लाह अज़ीज़ुल हकीम। हू जेकॾहिं तिरकी पियव, तव्हां लग़्ज़िश, तव्हां तिरकण जी माना लग़्ज़िश थी वञे, बेअख़्तियारी में कहको करे किरी पए, इनखे ज़ललतुम मिन बादि मा जाअतकुमुल बय्यिनात, उन खां पोइ जो तव्हांजे चिटियूं रोशन दलील बि अची विया, क़ुर पाक जहिड़ो किताब बि तव्हांखे मिली वियो, मदीने वारे साईं सोणे जूं हदीसूं बि तव्हांखे मिली वियूं, तव्हां शरीयत खां बि बाख़बर थी वियव। हाणे अलाह ताला जी ज़ाते वञे, इन जे बावजूद बि जेकॾहिं तव्हां में लग़्ज़िश पैदा थिए त पोइ तव्हां खां पुछा थींदी, छो जो पहिरियों ला इल्मी में, हाणे इल्म में आहे। पहिरियों जेको तव्हां खां लग़्ज़िश थिए पई ला इल्मी जे बुनियाद ते, तव्हांखे ॼाण ई कोन हुई, माना ला इल्मी जे अंदरि जो हिसाब जुदा आहे ऐं इल्म वारनि जो हिसाब जुदा आहे। जंहिंखे ॼाण न आहे उन खां बि पुछा थींदी त छो ग़फ़लत में ज़िंदगी गुज़ारी, पर जेको ॼाणी वाणी उन शइ खे तर्क करे थो पियो, हिन हिसो बि मथी आयतन जो तालुक़ु आहे त तूं यहूद जो आलिम आहे, अनपढ़ियल थोरी आहे, तूं आसमानी किताब पढ़ी वेठो आहे त ख़ुदा जे अहकामनि जो छा उनजो हुकुम हूंदो आहे, उनजी कहिड़ी ज़िमेवारी हूंदी आहे। अलाह ताला फरमाए त तो वटि जॾहिं चिटियूं निशानियूं इस्लाम जे हक़ानियत जे दीन जूं पहुतियूं त हाणे तोखे हुन में लग़्ज़िश न करणी आहे। फ़अलमू पोइ ॼाणियो अन्न अल्लाह अज़ीज़ुल हकीम, बेशक अलाह ताला ग़ालिब हिकमत वारो आहे, ख़ुदा खे कंहिंजी परवाह आहे ई कोन। ऐं ग़ालिब हिकमत मां मुराद छा आहे त अलाह जा जेके अहकाम आहिनि सभई हिकमतुनि सां भरियल आहे। जेको कमु कराए थो पियो न ख़ुदा सां खां, इहो रुॻो हिकिड़ो रवाज थोरी आहे, हिकु रस्म थोरी पूरी करणी आहे, हिन में हज़ारे हिकमतूं आहिनि।
हज़ारे हिन में हिकमतूं आहिनि जेको अलाह ताला असां खां अमल वठे थो पियो उन में उहो ॼाणे थो पियो न साईं। ऐं अॻिते हिन में आयत मुबारक में बस ईंदो अॻिते अचे थो पियो उन बयाननि जे अंदरि घणो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे सम्झाए। पर किन ॻाल्हियुनि ताईं इंसानु पहुची सघे थो, किन ॻाल्हियुनि ताईं इंसानु नथो पहुची सघे। पोइ जिन ॻाल्हियुनि ताईं पहुची नथो सघे न त उनजे लाइ छा हुकुम आहे, उन जॻह ते अलाह ऐं अलाह जे रसूल जी आहे पंहिंजी गर्दन झुकाए। भला मुंहिंजे अकुल खां ॻाल्हि वधियल आहे पर तुंहिंजो अमुर हक़ु आहे, उन में को शक आहे ई कोन। अहिड़ियूं हिकमत जहिड़ियूं ॻाल्हियूं अलाह जे क़ुर पाक जे अंदरि मौजूदु आहिनि। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो जॾहिं तव्हांजे अॻियां दीन हक़ु तव्हांजे साम्हूं अची वियो त हाणे तव्हां वटि इल्मु पहुची वियो, हिलाल जो बि, हराम जो बि, जाइज़ जो बि, नाजाइज़ जो बि, हक़ जो बि, बातिल जो बि जॾहिं अची वियो, हाणे इन जॻह तां जेकॾहिं तव्हां हटंदव त तव्हां खां पकड़ थींदव। ख़ुदा पुछंदो त ॼाणी वाणी तव्हां छो इहो कमु कयो। ला इल्मी जे अंदरि ॿियो हुकुम आहे, इल्म जे बावजूदि उनजे लाइ हुकुम ॿियो आहे। तंहिं करे बाने जे मथां लाज़िम आहे त ख़ुदा ताला जे हुकुमनि जी पासदारी करे। पासदारी मां मुराद छा, अमल बि करे पर उन शयुनि जी निगहबानी बि करे। निगहबानी कीअं करणी आहे, कंहिं शख़्स खे ग़लति बि जे ॾिसो त उनखे ॿुधाए त बाबा हीउ अहकाम तो इस्लाम जो हीउ आहे, हीउ कमु न कयो, ॼण त इहो महबूब जी शरीयत जो पासबान आहे, उनजी निगहबानी करे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।